पीरूमल में केतरनि ई ॻोठनि में पीअण जे पाणी जी शदीद खोट सबबि केतिरा ई माण्हू परेशान। ॻोठाणनि शाइन न्यूज़ सां पंहिंजा वीचार वंडींदे चयो त असां वटि पीअण जे पाणी जी शदीद किल्लत आहे। हिननि फौरी तौर नोटिस वठण जी घुर कई आहे त वाहन में पाणी छॾियो वञे। रिपोर्ट असगर शाहीन न्यूज़ पीरूमल। शदीद खोट अचो त हिते आवाम खां पुछा कयो। जी छा नालो आहे तव्हांजो? साईं मुंहिंजो नालो गुल मोहम्मद आहे। साईं तव्हां किथां खां आया आहियो ऐं हेतिरियूं ड्रमियूं खणी आया आहियो? 1 किलो खां 1.5 किलोमीटर पंधु करे आया आहियूं पाणी भरण। तव्हां वटि पाणी वाहन में पाणी न आहे छा? जी बिल्कुलु कोन्हे को साईं। घणे ॾींहंनि खां? साईं घटि में घटि 2 महीना थी विया आहिनि। पोइ हीअ तव्हां हितां पाणी रोज़ भरे घर खणी वेंदा आहियो? जी हा साईं। ठीकु आहे। गवर्नमेंट खां को मुतालबो? साईं मुतालबो इहो आहे त महिरबानी करे वाह खोलियो ऐं पाणी ॾियो असां ग़रीबनि खे। तव्हां माण्हू उञा था मरनि।